अदीअ जन आयूं आहिनि या असांजा स्टेट सीनियर वाइस प्रेसिडेंट, जनरल सेक्रेटरी, वाइस प्रेसिडेंट अदाम अहमद, जेके बि दोस्त वेठल आहिनि, वाइस प्रेसिडेंट ऐं ज़िले जा उहिदेदार, सॼी सिंध मां मुंहिंजा, आउं त सम्झां त सभु मुंहिंजा बाज़ू आहियो, सॼी सिंध मां जेके बि दोस्त आया आहियो, तव्हांखे मुंहिंजो सलाम। दोस्त प्रेस वारो वरी चिड़ी पवंदो, अदा प्रेस वारो। साईं मुंहिंजा, मूंखे कुझु ॾींहं आउं जॾहिं इस्लामाबाद हींअर वियुसि पिए त भाउ हुसैन जेका ॻाल्हि कई त मुंहिंजो सालगिरह न, बाक़ी कन्वेंशन जे मूं पाण में सभु सारियो त आउं ॿुधी ज़रूरु, छो जो अदा गुलाम हैदर वारा, गोदकी वारा या ॿिया इलाही दोस्त सभिनी डिस्ट्रिक्टनि मां, अदा खमीसो कान इलाही दफ़ा फ़ोन कया त असीं अचूं। मूं चयो तव्हां बसि फ़ोन कयो, इहे मुंहिंजे लाइ तमामु घणी ॻाल्हि आहे। सभिनी डिस्ट्रिक्टनि मां फ़ोन न, पहिरियां त आउं 4 महीना कंहिंसां ॻाल्हाइण जहिड़ो बि कोन हुउसि। हीअ तव्हां सभिनी जूं महिरबानियूं आहिनि। दोस्तनि ख़तमा कढाया, मस्जिदनि में लख कढाया, क़ुरान शरीफ़ जा विर्त कराया, ऐं तव्हां सभिनी जो थोराइतो बि आहियां। जंहिंजे के न के माण्हू जी ज़रूरु दुआ लॻी हूंदी जो आउं अॼु हिते बीहण जहिड़ो थियो आहियां। मूं वटि दोस्त काफ़ी आया पोइ आहे, पर आउं उन्हनि खे मने कंदुसि बाबा तव्हां तकलीफ़ न करियो, छो जो आउं मूंखे ख़बर ई कान थी पए त आउं केॾी महिल उथल हूंदो आहियां, केॾी महिल सुतल हूंदो आहियां। त तव्हांजी वॾी महिरबानी। मूं भाउ से हिन खे इहा ॻाल्हि कई त जेको आहे सो इलाही दोस्तनि सां मिली कोन सघियो आहियां, इलाही वक़्तु थी वियो आहे, जहिड़ो तक़रीबन मार्च में जेको पाण कयो हो कन्वेंशन, उन खां पोइ कुझु दोस्तनि सां मिली सघां। जे आउं कन्वेंशन में अचण जहिड़ो हूंदुसि इंशाअल्लाह इस्लामाबाद मां बि हिते पहुचंदुमि। इस्लामाबाद मां जेॾी महिल डॉक्टर 8 तारीख़ ते ॾिसी ख़तमु कयो त मुंहिंजो पुटु बि मूंसां गॾु हो। चई बाबा छा प्रोग्राम आहे? मूं चयो बाबा हलियो था रहूं, इलाही दोस्तनि चयो रस्ते में थोरो स्टे कंदासीं पोइ सुबुह जो। चई बाबा तूं माच करे सुम्ही रह, जहिड़ो बेड ते सुठो पियो, असांखे ॾे इजाज़त असीं तो गॾु घर पहुचायूं फजर जी आज़ान में। सो बाबा आराम सां जो पाण 16-17 कलाकनि जी ड्राइविंग आहे। चई असीं 2 ॼणा आहियूं, असीं पाणी हलाईंदासीं। बाबा तव्हांजी मर्ज़ी, अलाही महिरबानी। सुबुह जो सवेरे अची ख़ैर जो आराम सां अची ख़ैर जो पहुतासीं। पोइ चयो हिकिड़ो ॾींहुं रेस्ट करियां त हीअ जेके दोस्त भाउर अचनि पिया त उन्हनि सां मुलाक़ात करे सघां। तो तव्हांजे दुआनि सां, तव्हांजे महिरबानियुनि सां अॼु मुंहिंजी दिलि बि वॾी थी आहे जो तव्हां सभिनी खे ॾिठो आहे ऐं तव्हांजी वॾियूं महिरबानियूं बि आहिनि जेको तव्हां हेॾी सारी तकलीफ़ करे। मूं उन्हनि खे चयो बाबा 6 बजे प्रोग्राम शुरू करियो, परे जा दोस्त आहिनि इलाही वीचारा, उहे वरी वापसि बि वेंदा। इहो ई मुख़्तसिर थोरे ॻाल्हियूं तव्हांखे अर्ज़ु करणियूं। वरी बि आऊं तव्हां सभिनी जो जेके स्टेज ते आहिनि, जेके अॼु जन आयूं आहिनि, ॿिया दोस्त जेके बि डिस्ट्रिक्टनि मां आया आहिनि, कुझु दोस्तनि इतला कया आहिनि त असांजे अज़ीज़नि में त शादी आहे या कुझु, उन्हनि जी नुमाइंदगी ज़रूरु ज़िलनि मां थी आहे। उन्हनि जी महिरबानी, पाण सभु हिकु आहियूं ऐं इंशाअल्लाह ताला हिकु रहंदासीं। मूं 2 मार्च ते जो हिकिड़ो ऐलान कयो हो त कन्वेंशन ज़रूरु थींदो इंशाअल्लाह ताला। पर पोइ उन खां पोइ महीने 1.5 खां पोइ मुंहिंजी तबियत ख़राबु थी वई। मूंखे पंहिंजी ख़बर कान्हे त अलाए छा पियो थिए, पर उन हूंदे बि
मूंखे सिंध में माने ताद जो एतिरो फिक्र हुयो जो हिते कंहिंखे ख़बर ई कान्हे त बाबा ये रजिस्ट्रेशन वरी रिन्यूअल कीअं थींदी त तव्हांखे मुबारक थो ॾियां त मूं इन पोज़ीशन में बि वञी करे तव्हांजे सिंध में माने तव्हांजी रुगो कान्हे मुंहिंजी सभिनी जी सिंध में माने सिंध जे सॼे में माने उहा रिन्यूअल कराए छॾी जंहिंमें 4 दोस्त जा जेके नवां उहिदेदार आहिनि उन्हनि जा नवां उहिदेदार लिखी करे उहे थी विया। अलाह तव्हां सभिनी खे मुबारक हुजे। ॿियो मूं ऐलान इहो कयो जेतिरो केतिरो मूंखे थो यादि पए त इस्पताल जो मसइलो इस्पताल जो अलाह जी महिरबानीअ सां बाबा इहो फाइल खणी ॾे त दोस्तनि खे ॾेखारे ऐं रजिस्ट्रेशन जो बि जेके को हुजे त भई कान थी आहे त उनजा सर्टिफिकेट मौजूदु आहे त थी वई आहे ऐं मुंहिंजे बीमारीअ जे दौरान जेको आहे सो कराई आहे। इस्पताल जो जिन माण्हुनि ते हवाई ख़बरूं कयूं त बाबा इहो पाण खे सिंध में वञे तव्हांजो जेको सचो जियालो हूंदो उहो अहिड़ी ॻाल्हि कोन कंदो मूंखे यकीन आहे। पोइ के उणियायूं वियायूं थी हूंदियूं मूंखां थी वई हूंदी आदा महमदीन खां थी वई हूंदी ऐं हू नवां माण्हू आहे वरी तई पुराणा त तव्हीं हुनखे थोरो गाइड करियो आहे त इंशाअल्लाह ताला हाणे हिन खां पोइ आदा महमदीन बि पंहिंजे जेको आहे सो हिन खां पोइ जेको बि जेको मसइलो आहे जेको बि डिस्ट्रिक्ट वारो चए त बाबा मूं वटि प्रोग्राम रखो उन वटि अदा महमदीन जी टीम रसंदी ऐं अञा अदा महमदीन जेको आहे सो प्रेसिडेंट रहंदो जेसि ताईं आउं मुकमिल नथो हा को अहिड़ो को मसइलो माॻई सफ़ा थो थियो वञे जीअं हींअर अज़हर में मन जो मसइलो आहे त तव्हांखे दोस्तनि ॿुधायो हूंदो त हिननि वीचारनि खे ॻाल्हाइण ॿुधो कोन आयो त उन्हनि दोस्तनि खे आउं अॼु ॿुधाइण थो चाहियां हीअ वीडियो भले उन्हनि ताईं पहुचनि त अज़हर में मन जो इंशाअल्लाह ताला खून ज़ाया कोन थींदो ऐं इहो इंशाअल्लाह ताला मुंहिंजे तरफ़ां उन्हनि खे हीअ जुमो न जेको सुभाणे आहे ॿिए जुमे में जेको बि उन्हनि खे टाइम मिले थो फ़ैसिले जे लाइ मूं अदा सजाद खे बि चयो आहे त मूंखां इहा कान थींदी ड्राइविंग एतिरी मूंखे जे करे तव्हां हीअ मटियारी ईंदा उहो अचण लाइ तयारु हुआ जेके मुखालिफ़ वञिजे केॾां जवाबदार बि मेमण त फ़रियादी बि देना बहरहाल जेका उहा हक़ जी ॻाल्हि हूंदी उहा इंशाअल्लाह ताला कजे। असांजो मरहूम जेको साफ़ ई साफ़ गुज़ारे वियो तमामु हिकिड़ो मोतबर अदा अज़ीज़ नालो त उन खे शहीद करे छॾियऊं ज़ालिमनि रुगो हुन सच जेको आहे सो वीडियो ते आंदो वायरल कयूं त उन जो हुनखे इहो सिलो मिलियो पर आऊं उन ते बि दोस्तनि खे मयार ॾींदुसि त उते जेको आहे त उन जी असांखे अञा जेतिरी असीं मदद करे सघूं ओतिरी असीं न करे सघंदा पर उन्हनि में थोरियूं कोताहियूं आहिनि। अदा अज़ीज़ मूं वटि जॾहिं इहो वाक़ियो हिन सां थियो आहे मूं वटि आयो मूं अॻे बांधो इहा ॻाल्हि कई हुई त उहो वरजाइण बि न घुरिजे मूंखे चईं अदा मूंखे ई माराए छॾींदा मूंखे कातलनि जा बि नाला ॿुधायो चई मूंखे ही फलाणो फलाणो माण्हू पोइ हाणे रब खे ख़बर उन्हनि मारियो आहे पर आऊं मूंखे पाण हू मरो इहा ॻाल्हि करे वियो त फलाणा माण्हू मूंखे माराए छॾींदा बोलो तूं होॾे न वञ तूं हिते मूं वटि वेह ऐं इंशाअल्लाह ताला तोखे केर बि वार जो नालो कोन पोइ जे हिते आया त पहिरीं असांजो सिर्फ़ु पोइ मुंहिंजो तूं केयर कर मूंखे चवंदो अदा तूं तो अहिड़ियूं ॻाल्हियूं करे मूंखे तो कमज़ोर तूं इहा करे तूं मूंखे पाण चए मुंहिंजो मूंखे तूं प्यारो आहीं इन करे छो जो पाण खां हू ताक़त में 50 100 वधीक आहिनि
तूं जे असांजे हथनि मां हलियो वें त पोइ असीं छा कंदासीं? पोइ असीं छा कंदा? हाणे असीं छा था करे सघूं? उहो चवंदा न बाबा कसूर बि उन्हनि कयो, हाणे फ़ैसिलो बि असीं उन्हनि वटि वञी करियूं, या उन तंज़ीम वटि वञी करियूं, या उन पार्टी वटि वञी करियूं, त अफ़सोस जहिड़ी ॻाल्हि आहे। खून त हूअं ई असांजो जहिड़ो कर कुबियो पियो आहे, ऐं अलाह जे महिरबानीअ सां खून खतूरी लिकड़ी कान्हे। असां उन्हनि खे चयो त बाबा जंहिं बि नमूने सां चओ, असीं ॿिए ॾींहुं शायदि रसियासीं। मूं चयो बाबा जंहिं बि नमूने सां तव्हां चओ, असीं तव्हांजी मदद करण लाइ तयार आहियूं। त हुननि चयो त असां सां बि सभु गॾु न, मुंहिंजो इहे भॼी वेंदा। कुझु दोस्त अञा उन्हनि सां बीठा आहिनि, पर आनचेर जेका वेठी आहे हुकूमत, उन खां असीं त हीड़ा आहियूं न, अलाए केरु केरु जेको आहे हीड़ा आहिनि। अलाह जी ज़ात ॾाढी आहे, बदिलो ज़रूरु वठंदी आहे, त उहो जेको आहे सो उहे वीचारा शायदि कमज़ोर थी विया आहिनि, पर उन भाउ में थोरो ॾिसां थो त कुझु कड़ा आहिनि जेको अञा ताईं विढ़ंदो पियो। ऐं इंशा अल्लाह ताला असांजी जेॾी महिल पोइ हुनखे ज़रूरत पई त असीं हाज़िर आहियूं हुनजे लाइ। पोइ जहिड़ो बि असांजो हाल आहे, आउं नथो वञी सघां, असांजी सिंध में मन इत्तेहाद जी सॼी टीम इंशा अल्लाह ताला होॾे बीठी, सॼी टीम। असां जहिड़ो हाल आहे असां हाज़िर। ॿियूं जेके ॻाल्हियूं आहिनि हिते दादा कुझु थिए कोन थो, तव्हांजूं ॻाल्हियूं बि जाइज़ आहिनि, पर जे सभई माज़रत सां ऐं तव्हां खां सभिनी खां पहिरीं माफ़ी थो वठां त जेको आहे कंहिंखे ॾुखी लॻे, नाराज़ न थिए। ऐं हिकिड़ो अॻे ई बीमार वरी को दिलि कोसी न करे, उन लाइ आउं पहिरीं तव्हां खां माफ़ी थो वठां त मूंखे रुॻो हिकिड़ी इहा ॻाल्हि ॿुधायो त पूरो साल गुज़री वियो आहे, ऐं उन में जेको आहे उन खां खणी थोरो वक़्तु घटि गुज़रियो हुजे, त उन मां मूंखे रुॻो इहो ॿुधायो त तव्हां जेको आहे बाबा हिते महिरबानी करे जे ॻाल्हायो त आउं वञी वेही रहां हेठि। मूंखे इहा ॻाल्हि वणंदी कान्हे त तकलीफ़ थिए ऐं हिते जेको आहे शोर शराबो हुजे मोबाइल वोबाइल जो। इहा महिरबानी सरदारी मूं ते करे। त इहो जेको आहे सो मूंखे ॿुधायो त हिकिड़ो रुपयो आउं पंहिंजे लाइ थो पहिरीं चवां त असां उते पहिरीं जमा करायो जो तंज़ीम हले। तंज़ीम हलंदी छा ते? हाजी अब्दुर्रज़ाक पंहिंजे गाॾीअ जो पेट्रोल कोन वठंदो, न को ख़र्च वठंदो, न को आदा महमदीन वठंदो, न को सजाद वठंदो, न को ॿियो केरु वठंदो। पर इहे जेको आहे सो ख़र्चा इख़राजात आहिनि, उहे केरु कंदो? उहे ईअं थींदा त कंहिं 1000 ॾिनूं, कंहिं 500 ॾिना, पर कंहिं ऐलान कंदे मूंखे रुॻो इहो ॿुधायो त अदा मूं 500 रुपया हिन में मर्कज़ में जमा कराया। हिते तव्हां त सभु को करे थो, अदा मुंहिंजो हूंदो, अदा तुंहिंजो, तूं मुंहिंजे उहिदे ते अची वियो, पर मूंखे रुॻो इहो ॿुधायो त महीने जी फीस बाबा तो घणा साल ॾिनी, तो घणा महीना ॾिनी। कम जो जज़्बो तो में आहे, पर हीअ जेका शइ हले थी उहा कीअं थींदी? हाणे अॼु वरी आउं हिकिड़ी ॿी थो ॻाल्हि करियां। मूं इहा शइ चई हुई अॻे त बाबा जेको आहे जेको बि ज़िलो वठंदो उनखे लख 2 लख रुपया आउं हर उन ज़िले खे ॾींदुसि एम्बुलेंस जे लाइ। तव्हां मां कढो पैसा, छा ज़िले सॼे में कोन्हनि पे? उते को मुंहिंजो मिट माइट हूंदो, तई सभु मुंहिंजा मिट माइट ईअं कोन थो तई कोन हुयो मुंहिंजा, पर उते एम्बुलेंस वठो। हिननि खे मूं पंहिंजे डिस्ट्रिक्ट में दोस्तनि खे चयो, उन्हनि दोस्तनि जेको आहे सो आवा मोबाइल था रोके बंदि कई आहे। हिते असांजे सईदाबाद वारनि दोस्तनि 12 लख रुपया ख़र्च करे उन में 2 लख ॿिया बि ख़र्च थिया, जेको आहे उन जे रजिस्ट्रेशन, उन जो अंदरि सीटूं वीटूं बीठी आहे न उते। इहा हिकिड़ी मौजी कान्हे, इहा सॼे तव्हांजे सिंध में मणिताल वारनि जी हिकिड़ी नेकी आहे।
जी अदा घोटकी वारे चयो जनरल सेक्रेटरी मूंखे नाला हींअर थोरा घटि विया त हिननि सां मसइलो थियो। बिल्कुलु असांजे सिंध में मणे था जे मां जेको हा बाक़ी लाइट जो हूंदो कटर जो मसइलो न रहंदो उन ते आउं कोन ॻाल्हाईंदुसि। इहो जेको मसइलो उहो हिननि जो जाइज़ हो, जेको हिननि शिकायत कई आहे उहा बिल्कुलु जाइज़ हुई। जेकॾहिं असां खां न थी सघियो आहे त उन लाइ हुननि खां माज़रत थो करे। असांजा माण्हू वञणु घुरिजनि त आयासीं फीअ जे हिसाब सां त अॼु आऊं तव्हांखे इहो सभिनी खे थो चवां जीअं अदा अशरफ ॻाल्हि कई त तव्हीं हिते आऊं सम्झां थो जेके वेठा आहियो उहे ग़रीब कोन आहियो। भला हिकिड़ा माण्हू ॾियण जहिड़ा हूं था हुन में आऊं सम्झां थो 50 खां मथे जेको आहे माण्हू ज़कात ॾींदड़ बि तई ख़ुदा जा बाना तई उन ज़कात मां असांखे रुगो 25% जो मूंखे न मर्कज़ में जमा करायो उहो तई ख़र्च वठी सघो था। मिसाल हिकिड़े ज़िले मां 5 लख रुपया गॾु थिया। अरे दरवेज ख़ुदा जा आऊं तव्हांखे थो ॿुधायां तव्हीं जेकॾहिं मुड़सी करियो त हिकिड़े ज़िले मां 50 लख रुपया गॾु थी सघे थो। के तंज़ीम जा माण्हू वञनि था जेको इस्लामाबाद हितां त उन्हनि खे हिकिड़े शहर असांजे मटियारीअ मां 50 लख रुपया डिस्ट्रिक्ट मां उनखे डोनेशन मिलियो आहे। उहे असांजा उन में अक्षरत में वणंदी हुई पर त छा तव्हीं हिते नथा ॾेई सघो। त अॼु आऊं तव्हांखे चवां थो रजब जो महीनो आहे साईं, रजब जो महीनो न अशरफ साहिब थोरो हेॾा तवजो कजो। रजब जो महीनो आहे न साईं हेॾा त रजब जे महीने में वरी जे मुंहिंजी हयाती आहे त आईंदे सैलरी आऊं तव्हां खां पुछंदुसि बाबा ज़कात जो अकाउंट ई अलॻि आहे। ज़कात अकाउंट में तव्हां सॼी सिंध मां कहिड़े ज़िले केतिरा पैसा ॾिना ज़कात जा सिर्फ़ त उन मां उन ज़िले में असांजूं जेके इहो न सोचो त सिर्फ़ु रुगो मेमणनि जो उन में तव्हांखे 20% जेको आहे ॿियनि बिरादरियुनि खे असां पंहिंजनि खे मज़बूत कंदासीं। 20-25% ॿियनि बिरादरियुनि खे बि असांखे मदद करणी आहे। छो जो माल वारे ते हर कंहिंजो हक़ आहे। अला साईं चयो त हिते को मेमणनि खे रुगो कोन मदद करणी आहे, उते हर रब पाक वटि जेको आहे सो असीं जवाबदार हूंदासीं। असीं जिन वटि बि माल आहे जिन वटि बि पैसो आहे उहे असीं जवाबदार आहियूं। ज़कात जेको माण्हू पूरी नथो ॾिए न उहा आऊं चवां थो